एक बार हिकिड़ा राजा हुया, ये भी कथा ॾाढी प्यारी भक्तमाल जी। राजा जो नालो हुयो रामधन। छा नालो भाई? ॾाढो प्यारो नालो। ॾिसो, ई राम ही त सच्चो धन आहे। नालो रामधन। ॾाढा धर्म ते हलण वारा राजा हुया। खूब प्रभु सां प्रेम, ऐं प्रजा ॾाढी ख़ुशि हुई उन्हनि जे राज में। ॾाढो गदगद हुई, ॾाढो गदगद। सभु वाहवाही कंदा, सभु तारीफ़ कंदा। छो जो सभिनीनि सां भलाई कंदा। चओ हरे राम। राजा उहो ई जेको प्रजा जी भलाई करे। तो खूब उन्हनि जी चर्चा हूंदी, सभु उन्हनि खां हिकिड़ो परिवार वांगुरु रिश्तो हूंदो हुयो। भय न कंदा राजा सां, मर्यादा हूंदी ज़रूर, पर ॾाढो प्रेम कंदा। राजा जा गुण ॻाईंदा। उन्हनि जे लाइ त राजा ई भॻवान हुयो प्रजा जे लाइ। हिकु बार जी ॻाल्हि, साम्हूं कोई देश वारो न उन सां ॾाढी ईर्ष्या कंदो, उन आक्रमण करे छॾियो, हमलो करे छॾियो, चढ़ाई करे छॾी। त राजा रामधन बि उन्हनि बि लड़ाई कई, युद्ध कयो, पर युद्ध में हारजी विया। चओ जय श्री कृष्ण। भक्त हुया रामधन, राजा हुया, हारजी विया युद्ध। राज खसजी वियो, सेना खसजी वई, हाणे अकेले थी विया त जंगलनि में रहण लॻा। ऐं जे राजा चढ़ाई कई, उन नगर खे बि हड़पे वरितो, उन नगर ते बि उनजो राज थी वियो। कुछ महीना गुज़री विया। चओ जय श्री कृष्ण। कुछ महीना गुज़री विया, पर नगर वासियुनि जे जुबान ते राजा रामधन जो ई नालो हुयो। कि राजा हुजे तो उन जहिड़ो भाई, ॾाढो सुठो राजा आहे, ॾाढो बढ़िया राजा आहे। भले इन महिल जंगलनि में हूंदो वीचारो, पर पोइ बि ॾाढो सुठो। असांजे लाइ त उहो ई राजा आहे। त हाणे जेको ज़ुल्मी राजा जंहिंजो शासन हली रहियो, उनखे अञा ईर्ष्या थी कि हे मुंहिंजे राज जा माण्हू थी करे, मुंहिंजे राज में खाई पी करे, ऐं हुनजी जय जयकार था कनि, हुनजी वाहवाही था कनि। उनखे ॾाढो गुस्सो आयो, त हुन ॾींहुं हिकिड़े ॾींहुं उन ऐलान करे छॾियो कि ॿुधो भाई नगरवासी, जेको बि उन पुराणे राजा खे जंगल मां पकड़े ईंदो, राजा रामधन खे, उनखे मां खूब धन ॾींदुमि। उन ज़माने में उन चयो कि मां उनखे 1000 सोन जी मुद्रा ॾींदुमि, 1000। जेको उनखे पकड़े ईंदो त मां उनखे कारागार में विझी छॾींदुमि। थियो त वरी मृत्यु दंड बि उनखे ॾेई छॾींदुमि। अगर कोई उनखे पकड़े ईंदो त इनाम में 1000 सोन जी मुद्राऊं ॾींदुमि। चओ हरे राम। राजा खे बि ॻाल्हि ख़बर त ॾाढो ज़ुल्मी आहे। हाणे मूंखे भॻवान जे भरोसे हुया। हिकु ॾींहुं जंगल जे किनारे घुमनि पिया, त उन्हनि खे हिकिड़ो माण्हू मिलियो। चओ हरे राम। हिकिड़ो माण्हू मिलियो, उहो कोई राहगीर हुयो, ॿिए गांव जो हुयो, ॿिए शहर जो। उहो मिलियो, उन्हनि खे बीहारियो, चई भैया ॿुधो ॿुधो। राजा रामधन खे ई चए थो, भैया ॿुधो ॿुधो, राजा रामधन जे नगर जो मार्ग इहो ई आहे? चईस तूं केरु आहे भाई? तूं कॾहिं राजा रामधन सां मिलियो आहे? चई न, मां उन्हनि जी केवल तारीफ़ ॿुधी आहे, उन्हनि जी चर्चा ॿुधी आहे कि ॾाढा सुठा राजा आहिनि, ॾाढा बढ़िया राजा आहिनि। अच्छा, उन्हनि सां मिलणो अथई? छाजे लाइ? पर हाणे त उहे राजा कोन ई भाई, हाणे त ॿियो कोई राजा अथई। चई अरे हाणे उहे राजा न आहिनि? चई न, पर तोखे मिलणो छो आहे उन सां? केरु थो पुछे? पाण ई राजा रामधन। तोखे मिलणो छो आहे उन राजा सां? चई अरे मां उन्हनि जी ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे, मुंहिंजो पुटु बीमार आहे, मां ॾाढो ग़रीब आहियां, मूं वटि कुझु पैसा कोन्हनि, त मां सोचियो राजा वटि वेंदुमि। राजा धर्मात्मा आहे, राजा भक्त माण्हू आहे, त मुंहिंजी कुझु मदद थी वेंदी, मूंखे पैसा मिली वेंदा। चओ जय श्री कृष्ण। बसि इहो ई सोचे करे मां राजा जे राह ते निकितो आहियां, हुनजे नगर जे मार्ग ते। त राजा रामधन हुनजी बांह पकड़ी, चई हल भाई मूंसां गॾु, हल भाई मूंसां गॾु, वठी हलो साईं। सिधो राजा रामधन उन नगर में वठी आयो राजा वटि। जेको ज़ुल्मी राजा हुयो, उनजे साम्हूं वठी आयो उनखे। वो ज़ुल्मी राजा हैरान थियो कि भाई त राजा रामधन आहे, छा थियो भाई, कीअं अचण थियो? राजा रामधन चयो, साईं मां ॿुधियो आहे कि मूंखे पकड़ण जे लाइ तव्हां 1000 सोन जी मुद्राऊं इनाम में रखी आहे। हे माण्हू मूंखे पकड़े आयो तो। चओ हरे राम। हे माण्हू मूंखे पकड़े आयो तो, जेको 1000 रुपयो 1000 सोन जी मुद्राउनि जो इनाम आहे, उहो हिन माण्हू खे ॾियो, मूंखे कारागार में विझी छॾियो। वो साम्हूं वारो माण्हू हैरान थियो कि अरे हे ई राजा रामधन आहे, ऐं पंहिंजो पाण खे तो पकड़ाए। साईं तव्हां ईअं छो था कयो? तॾहिं राजा रामधन ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, प्यारा मुंहिंजे कारागार में वञण सां तोखे 1000 सोन जी मुद्राऊं मिलंदी, जंहिंसां तुंहिंजे पुट जो इलाज थी वेंदो।
चओ हरे राम। महाराज चरणनि ते किरी पियो माण्हू राजा जे। अरे ओॾी महिल उहो जेको पापी वो राजा हुयो, दुष्ट राजा, उहो बि पंहिंजे सिंहासन तां उथियो, राजा रामधन जे वञी चरणनि ते प्रणाम कई। चओ हरे राम। चवण लॻो अॼु मूंखे जवाब मिलियो। कहिड़ो जवाब? जी मां सोचंदुमि भाई तव्हांजा एॾा गुणगान छो कंदा आहिनि माण्हू, कि राजा हुजे त हुन जहिड़ो हुजे, जे केॾो धर्मात्मा राजा हुयो, सभिनीनि जी सहायता कंदो, मदद कंदो, छाजे लाइ? मां बि सोचंदुमि तव्हां में आख़िर कहिड़ी ॻाल्हि हुई, पर अॼु प्रत्यक्ष ॾिसी वरितो कि ॿिए जे भलाई जे लाइ तव्हां पाण कष्ट सहन करण जे लाइ बि तयारु आहियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। तुरंत वो राजा उथियो ऐं राजा रामधन खे वापसि उहो राज्य ॾेई छॾियईं। श्री कृष्ण गोविंद। महाराज हे राजा त तव्हां ई सही आहियो, तव्हां ई राज्य संभालियो। श्री कृष्ण गोविंद।